दोस्त सम्झूं था असां पंहिंजे हिसे जो अञा कमु त न करे सघिया जो असांखे करणु घुरिजे हा पर त खोड़ सारनि दोस्तनि जे लाइ रस्ता साफ़ थिया आहिनि। मसलन कादर जीअं रोल मॉडल आहे, कामयाबी खे माण्हू पंहिंजो रोल मॉडल सम्झंदा आहिनि ऐं इहा हक़ीक़त असीं उहे माण्हू आहियूं जेकॾहिं हिक ॿिए जो हथु पकड़ियूं त शायदि असां सभई थियणु ईअं ई घुरिजे। असां हिक ॿिए जा ॿियूं ऐं ॿियनि दोस्तनि खे नवनि दोस्तनि खे अचणु ॾियूं। इहा आहे ॾाढी कड़ी दवा आहे पर बर्दाश्त गुज़ारिश कंदुमि त जेके बि दोस्त आहिनि असांजो काठियो जेको ॾाढो पुठिते आहे। अगरि असां हिक ॿिए जी हेल्प कंदासीं त हिकु न हिकु ॾींहुं तमामु अॻिते निकिरी वेंदासीं ऐं पंहिंजे ॿारनि जो आवाज़ु ॾींदासीं। महिरबानी। महिरबानी रशीद। दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेके बीठा आहिनि त उहे अचनि मंच ते वेहनि ऐं प्रोग्राम खे ॾिसनि, प्रोग्राम में शामिलु रहनि, इंजॉय कनि। ऐं जेकी असांजा वर्कर आहिनि उन्हनि खे इहा गुज़ारिश आहे त को महिमान अचे त उन्ही खे महिरबानी करे विहारिनि ऐं हिन में को बि दोस्त एजाब केरु न करे, सभु को हिन में पंहिंजो हिसो शामिलु जीअं कयो आहे तीअं पाण खे शामिलु रखे। हीअ असांजी दोस्तनि जी मख़सूस नंढड़ी कचहरी आहे। असां कंहिं वॾे हिकिड़े फोरम ते वञण वारा हुआसीं पर कादिर असांजे हिते अहसासु ॾाढो कयो चई तव्हां सफ़ा नंढो कयो प्रोग्राम जंहिंमें तव्हां सिर्फ़ु पंहिंजा दोस्त ऐं कुझु दोस्त शामिलु कयो। बिल्कुलु असां ईअं कयो, असां हुनखे नंढो वञी करे वरितो आहे। इनशाला ईंदड़ जेको 6वीं यूथ कॉन्फ्रेंस हूंदी उन जा मेज़बान असां हूंदासीं। उहा हिकिड़ी शानदार यूथ कॉन्फ्रेंस थींदी टंडोरम खान में, जंहिंमें कादिर साईं खां असां तमामु घणियूं मददूं वठंदासीं। असीं जेके गेस्ट चवंदासीं उहे असांखे मोकिलींदासीं। अॼोके प्रोग्राम में असांजा आयल जेके दोस्त तव्हां दोस्तनि मां जेकॾहिं को इश्तिहार ॾियणु चाहींदो तॾहिं बि वेलकम कंदासीं। उनखे पैसनि खे न ॾिसंदासीं, तव्हांखे मान ॾींदासीं। तीअं ज़रूरु कंहिं मंज़िल ते रसंदासीं। तो तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी, लख कुर्बानी। ज़िंदगी आहे, माण्हू मशीनी दौर में वञी उते रहे थो पर पंहिंजे माण्हुनि ऐं पंहिंजे इलाइक़े वासियुनि जी मदद वाली आहियूं। सो हरा वड़ा ख़र्च करे बि छिती सुञाई में बेरोज़गारी में बि रिस्क खणी बि हिकिड़ो ज़ाती तौर ते पंहिंजा छपिजी चुका आहिनि। हीअ जेको मैगज़ीन आहे चांडोकी जे हवाले सां मुंहिंजो यूट्यूब रखियो आहे, हुनमें काफ़ी मुंहिंजा सपोर्टर दोस्त आहिनि। सॼी सिंध मां तमामु नाले वारा आर्टिस्ट थी चुका आहिनि। सालाने ख़रीदार जो तरीक़ेकार इहो आहे त उनजी फ़ी जेको 12 अप्रैल जो वरी ॿियो वेंदो। उन्हनि खे पोस्टल ख़र्च बि मुंहिंजो, मां उन्हनि खे उन्हनि जी दोस्तनि खे रिक्वेस्ट बि कई 150 रुपया क़ीमत आहे। मां कापियूं बि तव्हां दोस्तनि जे करे खणी आयो जेकॾहिं हिकिड़ी। ऐं उन खां अलावा मेन ॻाल्हि जेको मुंहिंजो मक़सदु आहे, मां चाहियां थो मुंहिंजे काठे जा माण्हू अचनि। स्पेशली मां अब्बास जंबानी खे ऑलरेडी रिक्वेस्ट करे चुको आहियां, वरी बि अब्बास खे चयो आहे पर हींअर मां वरी अब्बास खे चवां थो त मूंखे ईंदड़ पर्चे जे लाइ घुराइंदो आहियां असांजे सभिनी दोस्तनि जो कादिर असांखे सम्झो आहे असां ॻाल्हायूं। मां इहो ई चवंदुसि त कादिर भाउ जीअं माशाला अॻिते निकिरी चुको आहे, पाण खे कोशिशि करणु घुरिजे त पाण बि स्ट्रगल कयूं, महिनत कयूं त हिकिड़ी मंज़िल ज़रूरु कॾहिं न कॾहिं मिली वेंदी। हितां जो ई असांजे इन धरती जो हिकिड़ो ॿियो नौजवान हिन वक़्तु जुस्तजू वारो माण्हू आहे ऐं न थकंदड़ माण्हू आहे। हिन रशीद जमाली खे गुज़ारिश आहे त उहे अचनि ऐं अॼोके प्रोग्राम असल माण्हू आहे ऐं माशूक जंहिं वक़्तु असांजा ई नौजवाननि जा प्रोग्राम